चल दीन के खातिर चलने का मज़ा देख, अल्लाह के रास्ते में निकलने का मज़ा देख। चल 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 दीन के खातिर चलने का मज़ा देख, अल्लाह के रास्ते में निकलने का मज़ा देख। चल चल चल। जी हाँ दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह ऐं असां डिस्ट्रिक्ट घोटकी वारा जेके भी आहियूं, हीअ असांजी ख़ुशनसीबी आहे जो अॼु 29 तारीख़ आहे। 31 जनवरीअ ते ऐं असांखे जेको हीअ तबलीगी इज्तिमा मिलियो हो ऐं तक़रीबन चइनि था त तक़रीबन उनखे कोई 52 या 50 साल थी वियो आहे जेको आहे हिते इज्तिमा न थियो आहे घोटकीअ में। ऐं असांजी इहा ख़ुशनसीबी आहे हिते तबलीगी इज्तिमा थिए पियो घोटकीअ में। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे बि मां दावत ॾियां थो पियो त तबलीगी इज्तिमा में शामिलु थियो ऐं उते जेके दीन इस्लाम जी जेके ॻाल्हियूं हलंदियूं ऐं उहे बि ॿुधूं। ऐं जेके असांजे निमाज़ुनि में जेके असांजे वज़ू वारे तरीक़े में या असांजे जेके अमल आहिनि उनमें जेके कमियूं कोताहियूं आहिनि उते हरी करे सिखूं ऐं ॿुधूं बि सही, पाण बि सिखूं ऐं ॿियनि ते जेकर असांखे उहा शइ मालूम आहे त उहे ॿियनि दोस्तनि असां पंहिंजे मुस्लमान भाइरनि ताईं पहुचायूं। त दोस्तो मां बि निकिरी चुको आहियां इज्तिमा जे लाइ ऐं तव्हां दोस्तनि खे बि गुज़ारिश कयां थो त महिरबानी कयो तबलीगी इज्तिमा जे लाइ तव्हां रवाना थी वञो ऐं पंहिंजो उते वञी जेके अमली ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते अमल बि कयो, पाण बि ॿुधो, पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो। त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। बाक़ी जेके हुते पहुची बक़ाया जेका लोकेशन हूंदी उहा दोस्तनि ते मां शेयर कंदो हलंदुसि। तो हाणे मां अव्हां खां वठंदुसि इजाज़त ऐं तव्हांखे बि चवां थो भले तव्हां बि जल्दी जल्दी पिंडाल में पहुची वञो। अॼु आहे 29 तारीख़। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। इहा असांजी ख़ुशनसीबी आहे जो असांजे ई डिस्ट्रिक्ट घोटकीअ में इज्तिमा आहे। नेक्स्ट वीडियो जो लाइ ॾींदा काई सितारे खे इजाज़त। अल्लाह भाई।